1984 नौजवान कराची मां गुम थी वियो आहे, जंहिं जे वालिद अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। नौजवान शाहरुख मंगी 9 ॾींहं अॻु कराची कम सांगे वियो हो, जंहिं जो को बि ॾस पतो नाहे। नौजवान जे पीउ मोहम्मद अली मंगी अवामी आवाज़ टीवी खे ॿुधायो त पुट 9 ॾींहं अॻु कराची कम सांगे वियो हो, जंहिं जो नंबर पिण बंदि आहे। हुन चयो त पुट जी ॻोल्हा करे थकिजी पियो आहियां, शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। यानी हितों कपड़ा खणी वियो आहे कमाइण सांगे, ग़रीब मज़दूर हूं सम्झे। मां पाण भी कराची में कमु कंदो आहियां, सम्झे कमाइण सांगे वियो आहे। उन जो अॼु ताईं को न ॾस आहे न पतो आहे, सम्झे। असांखे लॻे थो त कंहिं हिन खे बिरलाए अगवा कयो आहे, सम्झे। त आला उहिदेदारनि खे, सम्झे, एसपी साहब खे, MNA MP दर्जे खे अपील थी कजे त असां सां ला विचड़ करे तावन करे असांजी मदद कई वञे। नौजवान जे वालिद सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खे अपील कई त पुट जे ॻोल्हा में मदद कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk